के रिलीव में वे मता चली तो सोच ले पाजो वायदो नहीं भाईवा भागा भा हूंदो तुंहिंजो मुंहिंजो त जानू आहे मुंहिंजी थियण वारी धीउ जे बचन जो नानो आहे पीचीअ जो गानो आहे बेसुरे मुमताज़ मोलाईअ जो गानो आहे मुझो मतलब त मूं पंहिंजो वायदो पूरो कयो ऐं हाणे तूं बि पंहिंजो वायदो खणी पूरो कर। खबरदार सूबेदार सुतली तो मुंहिंजी माई में अखियूं विधियूं असां एतिरा बेघर त थोरा आहियूं जो तूं असांजे माइन में अखियूं विझी घटि में घटि 5000 वठो साईं। रुगी अखियुनि विझण जा 5000 ॾाढो को महांगो आई ॿियो तो मुंहिंजी माई जे निहर छो तो असांखे सफ़ा बेघर सम्झो अचा पैसा कढ लूसीअ सां बि न आहियूं। सुगड़ मूंसां वाइदो कयो हो त हूअ मूंखे ॾींदी पूरा 5। न सुतली न असां वर्दीअ जो एहतराम कंदा आहियूं न त पूरा 5 घरोड़े ॾियां पर छा कयां मुंहिंजी आंगुर में सूर आहे। सुगड़े तूं 5000 चया हुया न साहब पूरा 5000 काथे मां त पूरा हीअ वारा 5 चया हे 5 हे ठीकु आहे 5000 मूं बि छॾिया तूं बि छॾ हाणे वञी वांगण काए ऐं वरी अची त पैसा खणी वठजां। इतल मां तोखे ॾिसी रहंदुसि मूंखे भली ॾिस मां मुफ़्त में आहियां बाक़ी सुगड़ खे ॾिठी त घटि न थींदई। चङो तव्हांजो यारो यारी सेठ धनु कोने का अरे मिठू उठो निकुर मां चवां तो निकुर मुझे घर मां हां हरिडोले बंदूक तो जो हटाओ ए घर तो सेठ धनु जो तू जो थोड़ी आ तू तो इता करे तू जो वरी कने थियो याद कर पुत्र याद करे तो जो मुके सेठियाणी जे घर मां कढियो वो घर त सेठियाणी जो हो न केड़ो तुंजो वो घर मुंजो आ मुंजो हुंदो ऐं मुंजो ई रहंदो समझोई मां चवां तो निकुर इता निकुर हल अरे खबरदार मुझे वेजो न अच जाए न त मां चकोणी तुजो कन्नू कटे छडींदो साए तोखे याद न आहे छा त नंढड़े हूंदे मूंखे छिते कुटे चक पातो हो हां मूंखे खबर आ त पो उन कुत्ते डॉक्टरन जे अॻियां उल्टियूं कयूं ऐं ख़बर थी छा चयो चई त मां मिठूअ खां बहितर हो त कंहिं कारे गॾ खे चक पाया तूं वरी मूंखे ईअं थो चए हा ईअं परे खे चवां थो मां हितो अरे परे मुंहिंजे घर में निकुर बेड़ो पैसा न साहब चुमा चाती पिया कयो पर तुंहिंजो ॾोह न आहे इन उमिरि में मिड़ई ये नज़र जी घटाई थी वेंदी आहे। साहब हिन मूंखे सेठियाणी जे घर मां कढी छॾियो हो पोइ हिते छो आयो आहे साहब मां सेठियाणी त तव्हांजे न्यापो खणी आयो आहियां सेठियाणी तव्हां सां सौदो करण थी चाहे सौदो। सोप सीरियल मश्करन जो ॻोठ सीज़न 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।